हे निमिरता, तू तो पंहिंजो मुस्तक़बिल सवारण जे लाइ निकिती हुई। तू तो पंहिंजे बाबा ऐं सिंध जो नालो रोशन करण जे लाइ निकिती हुई। तो त पढ़ी करे सिंध जे नियाणियुनि खे उहो पैगाम ॾिनो हो त अचो तइलीम जे तरफ़ वधूं, पढ़ी करे डॉक्टर थी सिंध जे अवाम जी ख़िदमत कयूं। पर शायदि तुंहिंजी उहा ॻाल्हि हुननि खे न वणी जेके सिंध जी नियाणियुनि खे पढ़ंदे नथा ॾिसी सघनि। उहे नथा चाहिनि का सिंध जी नियाणी पढ़ी करे अॻिते वधे। निमिरता, शायदि तुंहिंजी सोच तमामु वॾी हुई जेकी हुननि खां हज़म न थी सघी, पर असां तुंहिंजो क़त्ल सिंध जी तइलीम जो क़त्ल सम्झूं था। निमिरता, ही सिंध तोखे कॾहिं बि न विसारींदी। निमिरता, ही सिंध तोखे कॾहिं बि न विसारींदी। सिंध जी तारीख़ में तुंहिंजो नालो सुनहरनि अखरनि सां लिखियो वेंदो। सिंध जी तारीख़ में तुंहिंजो नालो सुनहरनि अखरनि सां लिखियो वेंदो।